नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त पीर जो गोठ में खबर ॾींदा पीर जो गोठ वासिन सिंध सूबा बजट के अवाम दुश्मन करार ॾेई रद्द करे छॾियो। बजट में अवाम के रिलीफ नाहे ॾिनो वियो। सिंध जो मुआशी कतलाम कयो पियो वञे। इन हवाले से वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे पीर जो गोठ में अवामी न्यूज़ रिपोर्ट नोमान ख़ासकेली पंहिंजी हिन रिपोर्ट में। गवर्नमेंट पारां जेका बजट पेश कई वई आहे इन हवाले सां पीर जे गोठ जे रहवासियुनि सां गौर वीचार कंदासीं त हिन बजट में केतिरो अवाम मुतमिन आहे, अवाम खे केतिरो रिलीफ आहे, वधीक हुनजो छा चवणु आहे अचो त उन्हनि खां मालूम कयूं पिया। गवर्नमेंट असांखे इज़ाफ़ो करे हिदायत करे कुझु असांजूं मज़ूरियूं बि वधनि, मज़ूरियूं घटि आहिनि, महांगाई घणी आहे, इहा करे हुकूमत को ग़रीबनि खे रिलीफ मिले। कहिड़ी शइ जो रिलीफ खपे तव्हांखे? साईं अटो, खंडु, गिहु इहे असां रोज़मर्रा लाइ जा रोज़ खाऊं था। ग़रीब माण्हू खे अटो सस्तो मिले, 2000 कणिक ग़रीब काले वञे कमाए 500 2000 सिंध हुकूमत कयूं असां काॾे वञूं। दुकानदारनि खे कुझु हिमायत कयो, रोज़ लभु वधे, रोज़ अटो महांगो आहे, रोज़ खंडु महांगी आहे, रोज़ गिहु महांगो आहे, ग़रीब वेल में आहे। केतिरो फ़ाइदो आहे? मूंखे त कुझु ई कोन्हे फ़ाइदो, काई शइ नथी मिले। ये तो चए त महांगाई एॾी थी वई आहे, पेट्रोल चढ़ी वियो, हर शइ डीज़ल चढ़ी वई, हर शइ महांगा ग़रीब न जाओ चङो न मो चङो। तव्हां हिन बजट में मुतमिन आहियो? न बिल्कुलु न। हाणे गवर्नमेंट खां कहिड़ी अपील कयो पिया? गवर्नमेंट खे इहा अपील आहे त ग़रीबनि जी मदद करे। इन बजट खे असां कोन था मञूं। असां ॿाहिरि मुल्क में रहंदा माण्हू खे असां पुटंदा खाधो पीतो कोन्हे को, असां काॾे वञूं ग़रीब माण्हू। गवर्नमेंट खां कहिड़ी अपील कयो पिया? गवर्नमेंट खां अपील था कयूं असां ॿाहिरि मुल्क रहंदा आहियूं, सऊदी उहा प्लान टोटल लॻी पई आहे, असां बेरोज़गार लॻा पिया आहियूं, खाऊं पीऊं छा। वज़ीर आला खे अपील था कयूं हे जेकी बजट पेश कई वई आहे इहा असांखे मंज़ूर न आहे। असां ग़रीब आवाम पीसजूं था, अॻे बि पीसिया रहिया आहियूं, बस 3 साल थी विया आहिनि, लॉकडाउन खुटे ई कोन थी। बिल्कुलु तव्हां पीर जे गोठ जे रहवासियुनि जी ॻाल्हि ॿुधी, हुनजो चवणु हुयो त जेका बजट आहे उहा मुल्क दुश्मन ऐं अवाम दुश्मन बजट पेश कई वई आहे। पीर जे गोठ जे अवाम हिनखे रद्द करे छॾियो आहे। हुनजो चवणु आहे त हिन बजट में अवाम जे लाइ, ग़रीब अवाम लाइ को रिलीफ रखियो वञे, के नौकरियां रखियूं वञनि, के परेशानियूं ख़त्म थियनि। कैमरामैन टीम सां गॾु नोमान ख़ासकेली अवामी न्यूज़ वीडियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।